परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अनोखे अंदाज़ में अंबनि जी तारीफ़ करे छॾी आहे। Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. Your Excellencies, ladies and gentlemen, welcome to the Mango Festival. बिलावल जो चवणु हो त पाकिस्तान जी सफ़ारतकारी बि अंबनि जहिड़ी मिठी आहे। As you're well aware, mangoes have played an important part of Pakistan's diplomacy, and we are famous for our mango diplomacy. जुमे ॾिहाड़े मैंगो फेस्टिवल जी तक़रीब खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तानी अंब दुनिया में बहितरीन ऐं मिठा आहिनि। असां समूरनि सफ़ीरनि ऐं सफ़ारतखाननि में अंबनि जा तोहफ़ा मोकिलिया आहिनि। बिलावल भुट्टो जो चवणु हो त असां चाहियूं था त आलमी सतह ते असांजे हिन ख़ज़ाने खे मोट मिले। पाकिस्तान में अंबनि खां सवाइ ॿियनि मेवनि जूं मुख़्तलिफ़ वैराइटियूं मौजूदु आहिनि। हुन चयो त पाकिस्तान जी सफ़ारतकारी बि अंबनि जियां मिठी आहे। And I look forward to working with your embassies and your ministries and your governments to ensure that your citizens have access to our mangoes. Once again, thank you so very much. I hope you enjoy